SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ साहब असां सां लाइन ते आहे उन सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऑपरेशन खे लीड जेको आहे SSP शिकारपुर कयो। उन अॼु मुख्य जो किरदारु हुयो हिन केस जो शेरू मर उहो मारिजी चुको आहे। SSP शिकारपुर शाहज़ेब साहब तव्हां अॼु जेको आहे अहम मक़बराई थी आहे। मुख्य कातिल जेको आहे शेरू मर उहो पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। क्रेडिट सॼो शिकारपुर पुलिस ऐं शिकारपुर पुलिस खे अवां लीड पिया कयो। अव्हांखे मुबारकबाद हुजे। ऐं जेको आहे हिन जेको ऑपरेशन थियो आहे उन जा वधीक डिटेल कहिड़ा आहिनि उहो तव्हां शेयर कयो नाज़रीन सां। जी थैंक यू वेरी मच। असल में जेको ऑपरेशन आहे शिकारपुर जे अंदरि उहो 8 महीननि खां असांजो ऑपरेशन हले थो। घड़ी में पहिरां असांजो इनिशियली ऑपरेशन थियो, हुनजो तसलसुल जेको आहे उहो बचल भए ताईं नयो फ्रंट जेको आहे उहो खुलियो थो सघे। त इहो कहिड़ो हुयो जेके सभिनि जी टास्किंग थियल हुई त हिन केस ते असांखे कमु करणो आहे। हिन में बेसिकली रेंजर्स ऐं पुलिस जी मुस्तक़िल कार्रवाई थी आहे। असांखे हिकिड़ी इंफॉर्मेशन मिली कि जेका जवाबदार आहिनि उहो हिन हाइड आउट ते आहिनि, त उन हाइड आउट खे असां इंगेज कयोसीं ऐं उन में इहो जवाबदार जेको आहे उहो मारिजी वियो आहे। बाक़ी असां हाणे हींअर ऑन ग्राउंड ई आहियूं ऐं वधीक इंफॉर्मेशन जेकी आहे उहो कलेक्ट करे रहिया आहियूं। शाहज़ेब साहब हिन में जेको पुलिस जो ऑपरेशन आहे उन में वधीक कहिड़ी कामयाबी मिली आहे शेरू मर खां अलावा? अलाह जे फज़लो करम सां असांजी जेकी पुलिस ऐं रेंजर्स जो जेको ऑपरेशन हींअर ताईं हली रहियो आहे त हुन में 25 खां वठी कचे धड़ेल जेका आहिनि उहे मारिजी विया आहिनि ऐं 80 खां मथे असांखे मग़वी जेका आहिनि जेका हनी ट्रैप थियल या फोर्सफुल किडनैपिंग में जा शिकार हुया उहे बाज़ियाब थिया आहिनि, सेफली रिकवर थिया ऐं उनजे अलावा जेको नेटवर्क हो किडनैपिंग जो उहो कंप्लीटली असां डिसमेंटल करे चुका आहियूं पंहिंजे एरिया में। त सो फार असांखे इहे कामयाबी मिलियूं आहिनि ऐं हुन सां गॾोगॾु इहो ऑपरेशन असांजो जारी आहे। शाहज़ेब साहब हिकु भेरो ॿीहर क्लियर कजो त 25 दाड़ियल हिन ऑपरेशन में जेको राति ऑपरेशन थियो आहे हुन में मारिजी विया आहिनि? न राति ऑपरेशन में इहो जेको जवाबदार आहे शेरल मर उहो मरिजी वियो आहे। सोफार असांजो जेको हींअर ऑपरेशन अक्टूबर खां वठी करे हले थो पियो, हुन में 25 धड़ेल मारिजी विया आहिनि।